लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं अॼु असां सां मौजूदु आहे दिमाग़ी सिहत जी हिकिड़ी माहिर, उन जे वकील ऐं दिमाग़ी तौर ते जेके माण्हू चाक चङा भला न आहिनि उन्हनि जी सिहत जे बारे में ॻणती रखंदड़ ऐं दादू शहर खां वेंदे जामशोरो, पोइ हैदराबाद, पोइ कराची, पोइ कैनेडा जे शहर अल्बर्टा ऐं अमेरिका जे कुझु शहरनि में तालीम हासिल कंदे 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 अॼु असांजी हीअ महिमान जंहिंजो नालो आहे ख़ुशबख़्त, ऐं ख़ुशबख़्त मेमण जेका आहे उहा ॿिनि प्रोफेसरनि जी जेका आहे न्याणी आहे ऐं हुनजी वालदा जेका आहे उहा एसोसिएट प्रोफेसर आहे। हिन जो वालिद साहिबु जेको आहे उहो पाण मेराण यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर आहे। सो अॼु असां सां हिन मंच ते मौजूदु आहे मोहतरमा ख़ुशबख़्त, या जंहिंखे घर में चवनि था ख़ुशू, ऐं हू कॾहिं कॾहिं पंहिंजे हवाले सां त चवंदी आहे त मूंखे मुंहिंजे माउ जे नाले सां, इहो त हालांकि पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो कमु हिन कयो आहे, न त मज़हबी तौरु चवंदा आहिनि तव्हांखे तव्हांजे मथे हशर में माउ जे नाले सां सुञातो वेंदो, सो ही पंहिंजी ज़िंदगी में बि पंहिंजे माउ जे नाले सां सुञापिजे थी। माउ सां बेइंतिहा प्यारु करे थी, मोहबत करे थी ऐं कोशिशि करे थी त हिन जे नाले सां गॾु हुनजो नालो बि हुजे। पर कैनेडा जे शहर अल्बर्टा या दादू खां वठी अॼु ख़ुशबख़्त सां असां सफ़ा सवलियूं ऐं सिधियूं ॻाल्हियूं था कयूं त आख़िर हुनजी ज़िंदगी कीअं शुरू थी ऐं किथे किथे हुनखे ज़िंदगी में ॾुखियायूं पेश आयूं जो हुन हाणे हिन ॻाल्हि ते संदरो ॿधो आहे त जीअं उहो पाण परेशान रही आहे, जीअं दिमाग़ी तौरु हू पाण टेंशन में रही आहे, पाण ॻणितियुनि में रही आहे, उहा ॻणितियुनि जी ॻारियल ऐं ॻणितियुनि जी मारियल वरी जॾहिं पाण सुधीर थी वञे, पाण सुजाॻ थिए त उहा बाक़ी दुनिया जे लाइ छा करे सघे थी। अचो त अॼु उन हिकु सूरमी सां ॻाल्हायूं जंहिंजो नालो आहे ख़ुशबख़्त मेमण। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी लीडर टीवी ते अचण जी। ऐं मूंखे तुंहिंजी माउ बि कुझु कोन ॿुधायो आहे, मूंखे तुंहिंजी पीउ बि कुझु कोन ॿुधायो, पर मूं यूट्यूब ते मुख़्तलिफ़ हंधनि ते तुंहिंजे बारे में कुझु ॿुधो, पोइ वरी मां अवां जे दफ़्तरु आयुसि, हुते तव्हां सां पोइ यूट्यूब ते ॿियनि हंधनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मूंखे अॼु हिन प्रोग्राम में घुराइण लाइ, ऐं मूंखे इहो मौक़ो ॾियण लाइ त मां पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं सिंध जे ॿियनि माण्हुनि सां शेयर करे सघां। ऐं हिन सॼे खिते मूंखे बि लॻंदो आहे त साउथ एशिया सॼो मुंहिंजो घरु आहे ऐं मुंहिंजी आइडेंटिटी आहे। माना तव्हांजी आइडेंटिटी आहे त तव्हां सिंधियाणी आहियो, तव्हां पाकिस्तानी आहियो, तव्हां एशियन आहियो, तव्हां ग्लोबल आहियो। हा, मां साउथ एशियन आहे। साउथ एशियन ऐं हा, ऐं मां हिकिड़ी फेमिनिस्ट आहियां। मुंहिंजी आइडेंटिटी जो हिकिड़ो ॿियो ॾाढो इम्पॉर्टेंट। हिन मर्दाणे समाज में हिकिड़ी औरत, ऐं उहा औरत बि ख़ुशबख़्त जहिड़ी औरत, उहा नंढे हूंदे खां छा सम्झंदी आहे या उहो भोॻियो छा अथसि? हिन मुआशरे में औरत खे सेकेंड क्लास सिटीज़न सम्झो वेंदो आहे। उहा मर्द उन खां बरतर आहे ऐं उनजो कंट्रोल आहे शइ ते, इहो सम्झंदा आहिनि। असांजे मुआशरे में इहो सम्झायो वेंदो आहे, पढ़ायो वेंदो आहे, ऐं इहो ई मूं फेस कयो आहे। हा, मुंहिंजे घर में मुंहिंजे भाइरनि ऐं मुंहुं में को एॾो डिफरेंस न रहियो आहे, प्यार बि असांखे इक्वली मिलियो, पर कुझु ॻाल्हियुनि में नंढे हूंदे खां मूंखे फील थियणु शुरू थी वियो हो त हुननि खे जेके प्रिविलेजिस हासिल आहिनि, हुननि खे जेके आसानियूं मिलियल आहिनि, उहे मूंखे कोन्हनि। ऐं उनजो सभिनि मां वॾो जेको मां एग्ज़ाम्पल हर जॻह ते ॾींदी आहियां त मां 1 ऐं 2 क्लास में हुयमि जॾहिं खां मूंखे ॿाहिरि खेॾण जी इजाज़त न हूंदी हुई। मूं कॾहिं इनिशियली साइकिलिंग न सिखी, हाणे बाबा ऐं सभु इनकरेज कंदा आहिनि त मां कयां, ऐं मां कंदमि। मुंहिंजे भाइरनि स्विमिंग सिखी, मां न सिखी, छो त मां हैदराबाद जे आग खान में पैदा थी हुयमि, जिते अक्सर ॿार पैदा थींदा आहिनि हैदराबाद जा, ऐं उन खां पोइ मां जामशोरे में काफ़ी अर्सो गुज़ारियो हो, ऐं पोइ असां वरी हैदराबाद में शिफ्ट थी वियासीं कासमाबाद, ऐं मां उते जे हिकु
कॉन्वेंट स्कूल में पढ़ी आहियां त इहे मुंहिंजा इनिशियल एक्सपीरियंसिस हुआ त छोकिरी खे अहिड़ा कपिड़ा पाइणु घुरिजनि, अहिड़ा न पाइणु घुरिजनि। हा, कुझु मुआशरे जो ख़्यालु रखिबो आहे, पर एतिरे नंढे ॿार खे एॾियूं रिस्ट्रिक्शन्स न हुजणु घुरिजनि। मूंखे इहो बि रिस्ट्रिक्ट कयो वियो त छोकिरियूं हिकिड़ी सर्टन साइज़ जी हुजणु घुरिजनि, न हुजणु घुरिजनि स्कूल में, घर में। ऐं मूंखे 5वीं क्लास ताईं इहो बि न ख़बर हुई त हिनखे बुलिंग चइबो आहे। इहो वर्ड ई मूंखे न ख़बर हो। ऐं पोइ अवेयरनेस, हा, मुंहिंजो नानाणो मुंहिंजे लाइ ॾाढो सपोर्टिव रहियो आहे, जंहिंजे करे ई शायदि काफ़ी शयूं खे मां बैटल करे सघियमि। ऐं मुंहिंजी सभिनि मां वॾी स्ट्रेंथ, मुंहिंजी ताक़त मुंहिंजी माउ आहे। ऐं मुंहिंजो इंटेलेक्चुअल मेंटोरिंग मुंहिंजे बाबा कई आहे, पर असां काफ़ी शयुनि में न आहियूं एग्री कंदा। असांजो टसल हलंदो आहे। न, पर इहा इजाज़त, इहा आज़ादी त तोखे घर में अहिड़ो माहौल त आहे न जो तो पीउ जे कंहिं बि नुक़्ते नज़र जे ख़िलाफ़ु सोचे सघी। हा, दैट वाज़ ह्यूज। लाइक काफ़ी मुंहिंजे मतिलबु इहा हिकिड़ी मिक्स्ड बास्केट रही आहे, जंहिंमें मुंहिंजे अम्मा ऐं बाबा बि पंहिंजे जेको शयूं उन्हनि खे सेखारियूं उन्हनि सां विढ़िया आहिनि। ऐं उन्हनि सां पोइ वरी कुझु उन्हनि जी पंहिंजे ख़्यालात हा, कुझु मतिलबु ॾाढी हिकिड़ी मिक्स बास्केट हुई। ऐं उनजो असरु ॾाढो डिफरेंट, अगरि मुख़्तलिफ़ तरीक़े सां मतिलबु उन्हनि मूंखे सपोर्ट बि कयो, पर उन्हनि ऐं कुझु जंगूं मां पाण विढ़ियूं आहिनि। तव्हां भाउ भेण घणा आहियो? असां 3 ॼणा आहियूं टोटल। मां सभिनि में वॾी आहियां। वॾी। पोइ तूं बादशाह रही आहे उन्हनि 2 भाउरनि ते? हा, असां नंढे हूंदे ॾाढो विढ़ंदा हुआसीं। मां ॾाढी मूंखे मार मिलंदी छो त मां उन्हनि खे धक खाराईंदी हुअमि, पर उनखां पोइ असां ॾाढा क्लोज़ आहियूं। ऐं मूंखे लॻंदो आहे त मां उनजी ज़हनी परवरिश कई आहे। अच्छा। मां उन्हनि जी मां, हाणे असां भेण भाउ में अची विया आहियूं, छो त हुननि मूंखे ॾाढो स्ट्रिक्टली चयो आहे त तूं भेण आहीं, तूं मां कोन्हे, उहो टाइम निकिरी चुको आहे, हाणे असांजी उहा ज़रूरत कोन्हे। पर हा, मोस्टली मूं काफ़ी शयूं असांजे घर में जेके टैबूस ते ॻाल्हाइणा आहिनि उहे मूं कया आहिनि मुंहिंजे भाइरनि सां। न, तव्हां टैबूस खे फाइट कयो आहे, रेज़िस्ट कयो आहे, या उहे हलणु ॾिना? रेज़िस्ट कयो। मतिलबु हा, मूं हमेशह जंग कई आहे। अच्छा। पहिरीं इंटरनली, हुन खां पोइ घर में। इहा जेका जंग आहे घर जी जंग, उन खां वरी जीअं तव्हां था चओ तव्हांजे मंझि अंदरि में बि हिकिड़ी लड़ाई हुई जी, उहा लड़ाई केतिरी पावरफुल हुई, केतिरी उहा तबाह कंदड़ आहे, माण्हू जे अंदर खे तबाह करे थी? असांजे मुआशरे में ॿार खे ॾाढो कंफ्यूज़ कयो वेंदो आहे। मूंखे हमेशह इनकरेज कयो त किताब पढ़। बाबा हमेशह किताब वठी ॾिनो। हींअर ताईं अगरि मां हज़ारनि में किताब चाह न, त मुंहिंजी पढ़ाई जो इन्वेस्ट करणु फर्स्ट प्रायोरिटी। एंड आई एम वेरी ग्रेटफुल। मुंहिंजी ॾाढी वॾी महिरबानी आहे मूं ते। हिकिड़ो फ़र्ज़ु पथनि महिरबानी ॾाढो मिक्सचर आहे इहो। महिरबानी फ़र्ज़ु बहितर आहे फ़र्ज़ु। बट हा, मां ग्रेटफुल आहियां। ऐं त पहिरीं मूंखे किताब ॾिना विया, पोइ वरी मूं मुआशिरो ॾिठो त हे त मतिलबु साॻियो कोन्हे। अजीब हिकिड़ी जंग जेकी मूं सिखियो कहाणियुनि मां, जेको मूं बुक्स मां सिखियो, जेकी पॉलिटिकल ट्रेनिंग मुंहिंजी थी थिए, ही ॿाहिरि त अलॻि शइ। ऐं उहा कम्यूनिकेट न कयो वियो उन सां कीअं, मतिलबु इहो बि कम्यूनिकेट शायदि न कयो वियो त अगरि कुझु ॿाहिरि ग़लति थो थिए त पोइ अंदरि कीअं, मतिलबु कम्यूनिकेट पंहिंजे वॾनि खे कीअं ॿुधाइणो आहे त मूंसां ई थियो, राइट। सो जेको इंटरनल कियोस जेको चइबो आहे, जेकी अंदरूनी जंग हुई, उहा इन लाइ छो त ॾाढी मूंखे हिकिड़ी तरफ़ खां डिफरेंट, घर जो माहौल डिफरेंट हो, किताब डिफरेंट शइ पिया ॿुधाइनि, मुख़्तलिफ़ शइ, वरी ॿाहिरि वञि त अलॻि, वरी स्कूल अञा टई पियो करे, त उहो हिकिड़ो अजीब क़िस्म जो कॉन्फ्लिक्ट हो जेको काफ़ी अरसो रहियो। छो त मां उन्हनि ॿारनि मां जेके पंहिंजी सोचनि में घणो रहंदा आहिनि, मुंहिंजियूं कहाणियूं हलंदियूं हुयूं, मां ख़्वाब ॾाढा ॾिसंदी हुअमि। मां नंढे हूंदे खां पहिरीं त ईअं कार्टूननि, कॾहिं मार्स ते पहुची वई आहियां, हीअं इहो मूंखे आर्ट जो ॾाढो शौक़ु हो। न, पर मरीख़ ते पहुचण जो तो वटि रस्तो बि हो उन ख़्वाब में। त मूंखे यादि आहे, मूंखे लफ़्ज़ जेके हूंदा आहिनि न, मूंखे वर्ड सां एॾी मोहबत आहे हींअर ताईं बि, कि मुंहिंजा ख़्वाब कॾहिं कॾहिं सिर्फ़ु टेक्स्ट बि हूंदा।
वाओ विच इज़ सो वियर्ड राइट, मतलब वो एॾो अजीब आहे त कंहिंजो तव्हांजो दिमाग़ कीअं विजुअल न हूंदो, सिर्फ़ु वर्ड्स हूंदा, त उहो बि। ऐं उन खां पोइ किताबनि जी अलॻि दुनिया, उन में गुम। ऐं उन खां पोइ पर जेको तव्हां चओ था कहाणियूं मूं ते ठहंदियूं, तव्हां ॿियनि ते बि ठाहींदा? अच्छा। सो मां हमेशह आर्ट्स में इंट्रस्ट रखंदी हुअमि, ऐं मां हर समर वेकेशन, हर जॾहिं बि गर्मियुनि जी छुटियूं थींदियूं त मां हिकिड़ो आर्ट खणंदी हुअमि। त हिन दफ़े पेंटिंग कंदासीं, हिन दफ़े भर्त ट्राए कंदासीं या कुझु बि। सो टिल मूं काफ़ी शयूं ट्राए कयूं, ऐं पोइ 2-3 शयूं जेके मुंहिंजे लाइ वर्कआउट कयो। हिकिड़ो मूंखे डांस करणु ॾाढी वणंदी आहे, ऐं उन ते ॾाढी डिफरेंट स्ट्रगल्स रहिया आहिनि, त सिंधी छोकिरी डांस सही हू न करे या बाबा खे न वणंदी। न पर असांजे हुन में उहो त शादियुनि में त कनि थियूं छोकिरियूं, मायूं सभु। हा, पर मुंहिंजे घर जो माहौल हिन ते ॾाढो डिफरेंट हो, पर मूं हुन सां नेड़े में रही आहियां हमेशह। पर जहिड़े जो स्पेस बि हो, कुझु काम थियो कुझु न। ॿियो मूंखे लिखण जो शौक़ु थियो, मां परफॉर्म कंदी आहियां पोइट्री, सिंधी, उर्दू, इंग्लिश में स्कूल में। सो असां डिफरेंट पोइट्री यादि करे पोइ परफॉर्मेंस थींदी, त मां स्टेज सां 4th क्लास सां प्यार आहे। पोइ मूं पाण लिखणु शुरू कयो, त मां अंग्रेज़ी में लिखंदी हुअमि, छो त सभिनि मां घणा बुक्स उन में लिखिया। मां ट्राए कयो, पर छो त स्कूल जो इन्फ्लुएंस ॾाढो, त मुंहिंजी लैंग्वेज ऑफ एक्सप्रेशन जेकी हुई उहा अंग्रेज़ी थी वई। त पोइ मूं पोइट्री लिखणु शुरू कई, पोइ मां ब्लॉग्स लिखंदी हुअमि। पोइ हा, एंड दैट जॾहिं केर बि न ॿुधंदो त मुंहिंजी डायरी ॿुधंदी। उहा डायरी वरी पढ़ंदा आहियो? मूं वटि हिकिड़ो सॼो बॉक्स आहे मुंहिंजी डायरीज़ जो। मां डेली जर्नलिंग न कंदी आहियां, पर मुंहिंजा डूडल्स आहिनि, मुंहिंजी राइटिंग्स आहिनि। हिकिड़ी किताब जेकी गुम थी वई, हाणे मिली वई आहे, जंहिंमें जॾहिं मां पंहिंजे अम्मा बाबा ते कावड़ियल हूंदी हुअमि, त उन ते जेकी सॼी शाइरी आहे उन में हुननि जी कावड़ निकितल आहे। त हीअ था कनि, हू था कनि, मज़ो नथो अचे, हीअ सही न आहे। जेको बि तो लिखियो आहे उहो तुंहिंजे पेरेंट्स या तुंहिंजे भाइरनि पढ़ियो आहे? जॾहिं मूं ब्लॉगिंग करणु शुरू कई हा, पर तॾहिं ई पढ़णु शुरू कयो आहिनि। मुंहिंजा भाइर हाणे मुंहिंजो सॼो पढ़ंदा आहिनि। मुंहिंजूं बाबा अम्मा ॿई मुंहिंजी परफॉर्मेंस अटेंड करणी ईंदा आहिनि, छो त मां ओपन माइक परफॉर्मर आहियां, स्पोकन वर्ड आर्टिस्ट ईअं चवंदा आहिनि। त उहो हाणे अटेंड करणी ईंदा आहिनि। शुरू में मुंहिंजा नाना बाबा मुंहिंजा ब्लॉग्स पढ़ंदो, मूंखे ख़र्ची बि ॾींदो हर ब्लॉग पढ़ी, चवंदो अलाए छा थी लिखे, अलाए कहिड़ा ख़्याल अथसि। त छो त मुंहिंजी फैमिली सभु रीडिंग कंदा आहिनि, त हा सभु पढ़ंदा। नानी मां खे मां सम्झाए वठंदी हुअमि, अम्मी उहे माना तुंहिंजा इलाही हुआ नानाणा पासा। हा, उन्हनि ख़राबु उन्हनि स्पॉइल कयो आहे ॾाढी लाडलीअ मां, ऐं उन्हनि सपोर्ट बि कयो आहे ॾाढो। न पर उहो स्पेस मिले थो न माण्हू खे, त उहे अपॉर्चुनिटीज़ जेकॾहिं गेज़ बि करे त उनजो फ़ाइदो इलाही थो थिए। मतिलबु शयूं ब्लैक एंड वाइट न हूंदियूं आहिनि, कारियूं अछियूं। न हिकिड़ी आहे, कुझु शयूं आहिनि जंहिंसां मूंखे जंग करणी पई, कुझु शयूं मूंखे काफ़ी ॿारनि खां बहितर मिलियूं आहिनि, छो त उहे मुंहिंजी प्रिविलेजिस हुयूं। मूंखे हमेशह बेस्ट एजुकेशन मिली आहे, ऐं हा लखे करोड़े ॿारनि खे नथी मिले। हा, मूंखे हुई, ऐं मूंखे ख़बर आहे त उहा मुंहिंजी प्रिविलेज आहे, ऐं मूंखे सपोर्ट मिलियो आहे। मतिलबु कुझु अहिड़ा पीरियड्स आहिनि जिते सपोर्ट न हो मूं वटि, ऐं उहे मुंहिंजा सभिनि मां स्ट्रगलिंग इयर्स रहिया आहिनि। ऐं उहो इन लाइ हो छो त मुंहिंजे आसपास जे माण्हुनि खे अवेयरनेस अथई त ज़हनी बीमारियूं छा हूंदियूं आहिनि, उहो अलॻि ॻाल्हि आहे। पर मूंखे हमेशह किताब ॾिना विया, मूंखे हमेशह परफॉर्म करण लाइ, डांस खां अलावा सभिनि खे परफॉर्म करण लाइ मूंखे इनकरेज कयो वियो। मूंखे हा, मां दुनिया बि पढ़ाई जे चकर में घुमी आहे, ऐं जाते जाते मां वञी सघियसि। त सपोर्ट मूंखे मुंहिंजा भाइर मुंहिंजो ॾाढो वॾो सपोर्ट आहिनि, मुंहिंजी अम्मा बाबा बि। उन्हनि खे थोरो टाइम लॻो काफ़ी शयूं सम्झण में, पर हाणे सभु इहो सभु डिपार्टमेंट सही आहे। हाणे तोखे फॉलो था कनि या गॾु था हलो? असां गॾु था हलो। गॾु था हलो, तोखे फॉलो नथा कनि? फॉलो न, हा फॉलो न, असां सभु कंपेनियन आहे। हा, असां सभु डिफरेंट इंडिविजुअल्स आहियूं। असां 5 माण्हू आहिनि, सभिनि जूं थोरी डिफरेंट तबियतूं आहिनि, कुझु साॻियूं आहिनि, 5 ई ॾाढा सोशल आहिनि, ऐं 5 जूं डिफरेंट हा डिफरेंट इंट्रस्ट आहिनि। बाबा ई मुंहिंजा काफ़ी साॻा आहिनि, मुंहिंजे भाइरनि जा कोन आहिनि।
त फॉलो न, आई थिंक सो जेको असां इक्वल आहियूं, असांजो घर में हर भाती ॿिए भाती जो हाणे इक्वल आहे। भले सिंधियाणी पोइ हितां वई पाकिस्तान मां त पोइ छा कयईं? सभिनि मां पहिरीं सिंधियाणी ॼामशोर ऐं हैदराबाद मां निकिती। उहो ॾाढो वॾो स्टेप हो। कराची आई। हा, आई थिंक सो मुंहिंजो जेको सभिनि मां घणी ग्रोथ एज़ अ इंडिविजुअल थी ऐं जेके मूं कनेक्शन कम्यूनिटीज़ सां ठाहिया, इवन हैदराबाद में वापसि वरी हैदराबाद ॼामशोर सां उहो कराची जे उन पीरियड में थिया जॾहिं मां, छो त हैदराबाद ऐं ॼामशोर में माण्हू त पंहिंजा ई प्यारा आहिनि पर ॾाढो जज कंदा आहिनि ऐं मायुनि खे उहा त इज़त मिली नथी सघे जेकी उहे डिज़र्व कनि था, छो त नंढिड़ो शहरु आहे ऐं मूं सॼी ज़िंदगी हैदराबाद ऐं ॼामशोर में सफोकेशन ई महसूसु कई आहे। भला हिकिड़ी ॻाल्हि, पोइ कराची ऐं ॿाहिरि निकितमि त ॿाहिरि बि न कराची। तव्हां कढी इहा ॻाल्हि, असां कंबर मां आयासीं कराची, मुंहिंजा कई दोस्त आहिनि कराची खां हैदराबाद आया, कुझु वरी माॻे ॿियनि बावलपुर विया, लाहौर विया, हेॾे होॾे विया। अव्हांजो तजुर्बो छा आहे त माण्हू कंबर खां या दादू खां अचे त मिडवे हैदराबाद करे या डायरेक्ट कराची अचे? तजुर्बो तव्हांजो छा आहे? आई थिंक सो मिडवे करे पोइ अचे। अच्छा, पर छो? आई थिंक सो माण्हू पंहिंजो शहर छॾणु ज़रूरी आहे हिकिड़े एज खां पोइ तव्हांखे क़दर थींदी आहे पंहिंजे शहर जी। न शहर त मूं छॾियो पंहिंजो। हा त हाणे मां हैदराबाद वञा या कराची? सवाल इहो आहे। कराची। हाणे ॿुधाए छो? छो त हिते तव्हां डिफरेंट माण्हुनि सां मिलंदो, ॾाढे मुख़्तलिफ़ जंहिंजी ॿोलियूं डिफरेंट हूंदियूं, जंहिंजा मज़हब डिफरेंट हूंदा, जेके डिफरेंट मतिलबु ॾाढे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा हूंदा, त हिकिड़ो डाइवर्सिटी ॾाढी आहे, वॾो हूंदो। हिन शहर में माण्हू अगरि अकेलो रहणु चाहे न त बि तव्हांखे कुंड मिलंदी, अगरि माण्हुनि सां रहणु चाहे न त बि तव्हांखे हेॾो वॾो वजूद मिलंदो। ऐं उन में तव्हां, मुंहिंजे लाइ एटलीस्ट इहो सभिनि लाइ न हूंदो आहे, किन माण्हुनि खे किन जूं त मजबूरी हूंदी, किन जूं मजबूरियूं आहिनि, पर अकेडमिकली थो चवां त जॾहिं पंहिंजो घर ई छॾिणो आहे कराची। हा, हिते माण्हू धिका खाईंदो आहे त उन खां पोइ ॾाढो सिखंदो आहे ऐं उते धिका खाई मरी वेंदो। किथे? ॼामशोर। अगरि तव्हां मर्द आहियो त तव्हांजे लाइ ॼामशोर ॾाढो ज़बरदस्त शहर आहे, अगरि तव्हां औरत आहियो त तव्हांजे लाइ कोन्हे। उहो जनम आहे, भले मर्दनि लाइ भलो छो आहे, इहा त नई ॻाल्हि ॿुधाए छॾी। ठीकु आहे, शाइरनि शाइरियूं कयूं आहिनि ॼामशोर ते। हा, पर उहो त ॾाढो ओवर रोमेंटिसाइज़ थियल आहे, पर इन बारे में असां नथा ॻाल्हायूं। पर हा, ॼामशोर में जेको मुंहिंजो ॿियो इंट्रस्ट टॉपिक आहे उहो कम्यूनिटी स्पेसिस आहे ऐं कम्यूनिटी सर्विसिस स्पेसिस, पब्लिक स्पेसिस एंड कम्यूनिटी स्पेसिस। त मुंहिंजी जेकी पढ़ाई रही आहे उहो मूं पंहिंजी रिसर्च डिफरेंट कम्यूनिटी कैफ़ेज़ ऐं उन ते कई आहे। त मुंहिंजो जेको ओपिनियन आहे, छो त मुंहिंजो ॻोठु आहे, मूंखे अॻियां हली उते ई कमु करिणो आहे, ॼामशोर में वेंदमि ऐं पंहिंजो कमु कंदमि, छो त सो उन में मर्द काफ़ी पब्लिक स्पेस ऑक्यूपाए था कनि, औरतूं नथियूं कनि। तव्हांजा सिमिलर स्ट्रगल्स आहिनि, मतिलबु हिकिड़ो नंढिड़ो एग्ज़ाम्पल जेको मां हर जॻह ॾींदी आहियां, जॾहिं ॿ माण्हू विढ़ंदा आहिनि, उन्हनि खे कावड़ ईंदी आहे त मर्द ॿाहिरि वॉक ते वेंदो आहे, माई उन 4 दीवारी में रहंदी आहे, साॻी कावड़ में उन हिकिड़ी उहा ई बाउंड्री आहे, उहा राति जे 1 वॻे चांहि पियणु पंहिंजे दोस्तनि सां वञी ठाक ते नथी वेही सघे। सही आहे त ऐं हिते ईअं कोन्हे, हिते मां बि वञी पठाणे जे होटल ते चांहि पीअंदमि न, केरु मूंखे कुझु न चवंदो। हुते मां पवंदमि न, सॼे शहर मूंखे चवंदो त तुंहिंजो कैरेक्टर ई आहे। ऐं शुक्र आहे मां हुते वॾी न थी हुयमि, मुंहिंजी बचत थी वई, पर जेके मुंहिंजी दोस्तूं हुते वॾियूं थी वञी जेके बि त ईअं न हुजणु घुरिजे। काफ़ी माण्हू हुते पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हिसाब सां गुज़ारी आहे, पर मर्द खे जेको असांजे सिंध जे ॿियनि शहरनि में फ्रीडम आहे न, औरतुनि खे कोन्हे। कराची में कुंड पासे में किथे मिली वेंदो आहे। पोइ हितां कराची खां पोइ छा ॿाहिरि छो वियो?
इहो ॿाहिरि छो वई हुअसि, पढ़ण जो शौक़ु हो। पहिरीं मां हैदराबाद मां डायरेक्ट न पोइ पंहिंजे कैरियर तो कॾहिं तय कयो, ख़ुशबख़्त पंहिंजो कैरियर कॾहिं तय कयो त मूंखे छा थियणो आहे? मां जॾहिं कॉलेज में हुयमि त मूंखे लिखण जो शौक़ु हो, पर मूं इहो रियलाइज़ कयो त मां कॾहिं बि न डेडलाइन्स ते न लिखंदमि। इट्स माई इंट्रस्ट, हीउ मुंहिंजो शौक़ु आहे, हीउ मुंहिंजे लाइ ॾाढो प्रेशियस आहे। त मूंखे के ॿियो माण्हू मूंखे चए त हीउ लिखी ॾे हेतिरे टाइम में, न मूंखां न थींदो आहे, त मां उहो साइड ते करे छॾियो। मां ख़ुशबख़्त इहो तोखां न थींदो। पोइ वरी मूंखे मुंहिंजा फैमिली में सोशल साइंसिस पढ़ंदा, ह्यूमैनिटीज़ ऐं त पोइ मूंखे उन तरफ़ इंट्रस्ट थियो। पोइ मूंखे हमेशह खां कैरेक्टर्स, माण्हू उहे कीअं ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, हीअं छो सोचींदा आहिनि, इन्हनि सॼे में इंट्रस्ट हो। त मूंखे ॿाहिरि वञण जो शौक़ु हो। मुंहिंजी एडमिशन थी वई, पर उन ॾींहंनि में पैसा कोन, त असां न वयमि मां। पोइ कराची वारो थी वियो, छो त मुंहिंजो मामा हिते रहंदो। अगेन पेट्रियार्की, मामा रहंदो त मां हिते अची वियमि। न पर मामी न रहंदी न, छा करे तूं? न मुंहिंजो मामा मामी पाण ॾाढी क्लोज़ आहे उन्हनि सां, उन्हनि उहे रहंदा त मूंखे हिते मोकिलियो, न त ॿिए मामा पीउ मोकिलनि पिया। मामो हुजणु ज़रूरी हो मुंहिंजे पढ़ाई लाइ। एनीवे सो हा, सो मां पर जॾहिं उहे 3-4 साल मूं काफ़ी डिफरेंट सब्जेक्ट्स पढ़िया। मतिलबु सोशोलॉजी पढ़ी, साइकोलॉजी पढ़ी, हिस्ट्री पढ़ी, ऐं ॿियो जेके बि सोशल साइंस, मुंहिंजी डिग्री ॾाढी हिकिड़ी डाइवर्स सब्जेक्ट्स जी। पोइ मूं पहिरीं मुंहिंजो डिसाइडेड हो त मां सोशोलॉजी में कंदमि। डिग्री छा थी सॾिजे उहा? BS सोशल साइंसिस ज़ैबस जी। ज़ैबस में मां पंहिंजी अंडर ग्रेजुएट कई, त उन में सोशोलॉजी मूंखे हो एतिरो। पर इन पीरियड में जॾहिं मां बीमार थी वई हुयमि, मां 17 सालनि खां कुझु मसइला शुरू थी विया, मां आइसोलेट ॾाढो पाण कयो, मूंखे ॻाल्हियूं सम्झ में न ईंदी, कावड़ ईंदी, एंज़ाइटी वधी वई। पर जॾहिं मां हाणे तव्हां ज़हनी तौर ते उन बैलेंस मां टुटी वियो हीअं? हा, पोइ 17 सालनि जी उमिरि में, ऐं तव्हां पंहिंजो लिटरली पाण खे हिकिड़े बंदि करे छॾियो जाइ में त हितां निकिराई न। ठीकु, ऐं इहा कैफ़ियत केतिरो वक़्तु रही तव्हां ते? पहिरियों दफ़ो जॾहिं कंहिं मूंखे सजेस्ट कयो, मुंहिंजी मासिनी कयो, त मां 17 खां 19 सालनि जी थी चुकी हुयमि। त उन्हनि पहिरीं चयो त शायदि तोखे वञणु घुरिजे थेरेपिस्ट खे ॾिसण आयो आहे। पोइ ख़्यालु आयो तोखे? मूंखे त कुझु ख़बर ई कोन्हे। अच्छा, मां त इहे तव्हांखे सवाल चयो पिया न, त मूंखे इहा अवेयरनेस ई न हुई त ज़हनी बीमारियूं छा हूंदियूं आहिनि, उहे केतिरियूं सिवियर थी थियूं सघनि, छो थींदियूं आहिनि, उन जूं अलामतूं छा आहिनि, इन सां छा कबो आहे। हा, मूंखे थोरी अंडरस्टैंडिंग हुई, पर एॾी मां नंढड़ी ॿार, मूंखे छा ख़बर हूंदी। ऐं ॿिया आहिनि असांजी फैमिली जंहिं हेल्प वरिती आहे, पर मुंहिंजी ओतिरी जंहिं तरीक़े सां हाणे मां ॻाल्हाईंदी आहियां, सोचींदी आहियां, कोन हो। त मूंखे थोरो टाइम लॻो हो हेल्प ताईं पहुचण लाइ, सही हेल्प ताईं। पर हुन जा उहो यूनिवर्सिटी में ई मां जॾहिं घणी बीमार थींदी वियसि, ऐं मां जॾहिं US पढ़णु वई हुयमि, त उते मां घणी अफेक्ट थी वियमि, छो त मां परे हुन माहौल मां निकितमि, त पोइ मूंखे रियलाइज़ेशन्स आयूं त एॾियूं शयूं ख़राबु थी चुकियूं आहिनि। पर उन्हनि पोइ मां जॾहिं 2016 में मूं थेरेपी वठणु शुरू कई हुई, ऐं मुंहिंजी एकेडमिक ग्रोथ, मुंहिंजी बीमारी हैंड इन हैंड रही आहे। मुंहिंजी अवेयरनेस ऐं पढ़ाई मूंखे सपोर्ट कयो आहे पंहिंजी बीमारियुनि ऐं पंहिंजी ज़हनी सिहत खे, ऐं मुंहिंजी इन्हनि कंडीशन ऐं मुंहिंजे एक्सपीरियंसिस सपोर्ट कयो आहे इहो चूज़ करण में त मां पंहिंजी ज़िंदगी सां छा कंदमि। ऐं मूं डिसाइड करे छॾियो त 2 शयुनि ते मूंखे ज़िंदगीअ में कमु करिणो आहे। हिकिड़ो त मां अहिड़ा कम्यूनिटी कैफ़ेस ठाहिण थी चाहियां जंहिंमें माण्हू सोचनि, ॻाल्हाइनि, मायूं जॾहिं कावड़नि या ईअं ई ॻाल्हाइण लाइ शाम जो अची चांहि पीअनि। ऐं ॿियो इहो त मां कंहिं बि ॿार खे पाण जहिड़ी सिचुएशन मां न गुज़रणु ॾींदमि। माना उन्हनि जे लाइ सहूलियतूं पैदा कंदा। ऐं उन्हनि खे मूंखे इहो मुसलसल ॿुधाइणो आहे त हू अकेला न आहिनि। ऐं
2016 खां ई मूं हैदराबाद में पंहिंजी बेस्ट फ्रेंड हुदा बुरगड़ी सां बुक क्लब खोली हुई ऐं उन खां पोइ मां काफ़ी हिकिड़ी वुमेन्स राइटर फोरम इन नेशनल लेवल ते उन सां गॾु कमु कयो। पोइ मां स्टूडेंट पॉलिटिक्स थोरी उन में मुंहिंजो इंट्रोडक्शन थियो। मूं सिंध अभ्यास अकेडमी सां ज़ेबिस्ट में कमु कयो हो। मां काफ़ी पहिरीं मुंहिंजो लिटरेचर जे तरफ़ गज़ाल रहमान सां जी ऐं मां पोइ इहे मतिलबु लिटरेचर हूंदो हो, पोइ मेंटल हेल्थ आई, इन्हनि सभिनि सां कम्यूनिटी वर्क करे 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 मूं 5 साल पहिरीं जेको ख़्वाबु ॾिठो त मां हिन उमिरि में इहो कमु कंदमि, मां उहे सभु पूरा कया आहिनि। वाह वाह। सिंपल न रहियो आहे। मां हर दफ़े मुंहिंजी अहिड़ी हालत रही आहे जो मां पंहिंजे पेपर्स में मूंखे पैनिक अटैक्स आया आहिनि। थीसिस लिखणु मुंहिंजे लाइ एॾी मुश्किल हुई, मां पंहिंजे बेड मां महीना न निकिरी सघी हुअमि, मुंहिंजी हालत ॾाढी ख़राबु थी वई। मां दवाउनि ते आहियां ऐं देयर इज़ नो स्टिग्मा अराउंड इट, छो त मूंखे ज़रूरत आहे। मां थेरेपी में नागो न ॾींदी, मां हमेशह थेरेपी अटेंड कंदी आहियां। हीअ हाणे मुंहिंजो जेको सिस्टम आहे उहो काफ़ी सालनि जे एक्सपोजर अंडरस्टैंडिंग खां पोइ आहे। पर मूं पंहिंजी स्टोरी सोशल मीडिया ते शेयर करणु शुरू कई, मूं माण्हुनि खे हेल्प सां कनेक्ट करणु शुरू कयो, मूं पंहिंजे फैमिली में ॻाल्हाइणु शुरू कयो। जॾहिं मां सफ़ा घणी बीमार थी वियमि तॾहिं शायदि मुंहिंजे पेरेंट्स खे सभिनि मां घणी अंडरस्टैंडिंग आई। मुंहिंजे बाबा खे हुन खां पहिरीं एॾो वॾो डिनाइल हो, चवंदो ज़हनी बीमारियूं न हूंदियूं आहिनि, सॼियूं इहे छा ऐं दवाउनि लाइ अञा चवंदो आहे त इहो सॼो स्कैम आहे। बट शायदि उन्हनि जॾहिं एक्सपीरियंस कयो पंहिंजे ॿार सां, उन इनकार जी कैफ़ियत मां पोइ निकिरी आहे। हा शायदि जॾहिं तव्हांजा एॾा पर्सनल एक्सपीरियंस ईंदा, हर माण्हू पाण तजुर्बो थो करे, ॿिए जो छो नथो ॿुधे, इन जो को आहे जवाबु तो वटि। कैपिटलिज़म मुंहिंजे पॉइंट ऑफ व्यू में जेके बि हींअर इशूज़ मां पंहिंजी पर्सनल स्टोरी ॿुधाई आहे, पर कैपिटलिज़म पेट्रियार्की मतिलबु जंहिंखे सिंधीअ में चवंदा आहिनि मर्दानो समाज, ऐं हींअर मुंहिंजे दिमाग़ बट या इहे शयूं डिसेबल थियूं कनि सिस्टम खे, ऐं मेंटल इलनेस ऐं ज़हनी बीमारियूं कम्यूनल ऐं सोसाइटल फेलियर जो नतीजो आहिनि। ऐं इहे ई ऑब्स्टिकल्स जॾहिं माण्हू इंसानु पैदा थींदो आहे उन में प्यार करण जो जज़्बो हूंदो आहे। वाह। पर हीअ दुनिया सॼो सक करे वठंदी आहे। मां 17 अलाए 18 थी वियमि त मूं हिकिड़ी शइ लिखी, आई स्टिल रिमेंबर दैट लाइन, त द वर्ल्ड इज़ सकिंग द कॉन्फिटी आउट ऑफ मी। जेकी फूकड़नि वग़ैरह में उहो जेके इहे नंढियूं नंढियूं हूंदियूं आहिनि न, छा चइबो हुनखे, रैपर्स हूंदा आहिनि जेके अगरि फाड़िबो आहे त उहे सॼियूं नंढियूं नंढियूं निकिरंदियूं आहिनि, उनखे कॉन्फिटी चइबो आहे। त मूं मां उहो कॉन्फिटी ही दुनिया कढी रही आहे ऐं पोइ कढी छॾी। पोइ त कम्यूनिटी खे सर्व करण लाइ छा कयो आहे हिते वापसि अची? मूं पंहिंजे मेंटल हेल्थ स्ट्रगल, ज़हनी सिहत जेको मुंहिंजो स्ट्रगल रहियो, हुन में हिकिड़ी शइ जेकी सभिनि मां पहिरीं सिखी हुई त 1 डे एट अ टाइम, हिकिड़ी शइ हिकिड़े ॾींहुं। वॾा गोल सेट कयो, बाक़ी हिकिड़े हिकिड़े। मां जॾहिं मुंहिंजी तबियत सही न हूंदी आहे त मां सोचींदी आहियां हाणे उथिणो आहे, पोइ ॿियो स्टेप आहे ब्रश कंदमि, पोइ वार ठाहींदमि, पोइ उनखां पोइ वरी अची थोरी देरि लेटंदमि, पोइ थोरो पुॼंदो। मां हर शइ खे डिवाइड कंदी आहियां। जॾहिं कॾहिं कॾहिं स्मूथ निकिरी वेंदो आहे, पर मां वॾा गोल सेट कया। ॿियो मूं इहो कयो त मूंखे पहिरीं पंहिंजी तबियत सही करणी आहे, पोइ मां ॿियनि जी मदद करे सघां। ज़ाहिर आहे त मूं पंहिंजी सॼी ट्रीटमेंट फॉलो कई आहे। इहो मुंहिंजे लाइ ॾाढो, पोइ मां पंहिंजा गोल सेट कया त मां पाण खे कीअं अञा मज़बूत ठाहे थी सघां एकेडमिकली बि। त मूं पंहिंजी अंडरग्रेड में पंहिंजी थीसिस कम्यूनिटी स्पेसिस कैफ़ेस ते कई, हिकिड़ो स्टेप वधीक। पोइ मूं पंहिंजे जेके बि सॼी कम्यूनिटी सर्विस कई उहा ईअं ई कई आहे जो मां एडिशन कयां पंहिंजी स्किल्स में। मां घणनि माण्हुनि सां मिलां, मां फेमिनिस्ट पॉलिटिक्स में इन लाइ कई छो त मूंखे उहो सम्झणो हो, ऐं मुंहिंजी पॉलिटिक्स बि मां इन ते यकीन कंदी आहियां त पर्सनल इज़ पॉलिटिकल, पॉलिटिकल इज़ पर्सनल। त मां उन में बि काफ़ी शयूं सिखियूं आहिनि, काफ़ी शयूं
अनलर्न बि कयूं आहिनि ऐं पोइ मूं उमेदु छॾे ॾिनी विच में अम्मा बाबा न पर मूंखे ॿाहिरि मोकिलियो विच वॉज अ ग्रेट थिंग टू नो हिकिड़ी ॻाल्हि थो पुछां अव्हांखे स्पेस मिली अव्हांखे ख़बर पई त तव्हां ज़हनी तौर ते बीमार आहियो पोइ अव्हांखे इहो बि अहसासु थियो त इन जूं दवाऊं मौजूदु आहिनि पोइ अव्हां दवाऊं खाइणु शुरू कयूं 2016 खां 2017 खां दवाऊं 2016 खां थेरेपी 2016 खां थेरेपी सलाह मशवरा करे त हीअं थींदो हीअं थींदो तव्हांखे डॉक्टर ने हिकिड़ो रस्तो ॾिनो ऐं पोइ तव्हां दिमाग़ी सिहत जे लाइ दवाऊं 2017 खां खाइणु शुरू कयूं ठीकु हाणे त दवाऊं जो खाओ था त उन में तव्हां चयो अॼु ॾींहं ताईं मूं दवाऊं छॾियूं बि कोन्हनि ठीकु ऐं तव्हां पंहिंजे टाइम टेबल खे मुख़्तलिफ़ सेक्ट्स में हिसनि में पार्ट्स में विरायो आहे हीअ सुबुह जे टाइम ते हीअ कमु कबा ॿिनि पहरनि जो हीअ कमु कबा 3 पहरनि जो हीअ कमु कबा शाम जो हीअ कबो ऐं अगरि कम नथा थियनि त आराम कबो कम नथा थियनि त आराम कबो ठीकु हिकिड़ी इहे सभु तव्हांजे हथ वस ॻाल्हियूं आहिनि इहो विच में जेको चओ था त वरी हिकिड़ो अची वियो पेच ऐं पोइ मूं वरी उहो छॾे ॾिनो सभु कुझु इहो छो आयो ज़िंदगी में क्राइसिस ईंदा रहंदा आहिनि ट्रिगर्स ईंदा रहंदा मां आहिनि नथो चवां त ज़िंदगी का सिधी लीक ते थी हले हेठि मथे जोल्स ईंदा अप्स एंड डाउन्स हूंदा उहे सभु कुझु उहे त हूअं ई हुआ न हा हिकिड़ी शइ चवंदा आहिनि मेंटल हेल्थ लैंग्वेज में रिकवरी इज़ नॉट लीनियर उहो साॻी ॻाल्हि आहे रिकवरी न लीनियर न आहे हूंदी ठीकु आहे सिधी लीक ते न आहे हिकिड़ो अहिड़ो ट्रिगर आयो 2-3 अहिड़ा ट्रिगर आया मुंहिंजी ज़िंदगीअ में 2-3 हिकिड़े ई साल जे दौरान जंहिंसां मां ओॾी महिल एतिरी मज़बूत न हुअमि जो मां उन सां मुक़ाबिलो करे सघां त वरी बीमार थी वियमि हाणे तव्हां हिकिड़ी तंज़ीम में आहियो ठीकु बस सवाल मूंखे आख़िरी ॿुधायो उहो ही नंबर 1 त इहे जेके दिमाग़ी सिहत जूं दवाऊं आहिनि इहे महांगियूं आहिनि या विच थोरो अघु आहे उन्हनि जो ये हाणे इहा सॼी ॻाल्हि वरी इहा आहे न त फार्मास्यूटिकल कहिड़ी कंपनी कहिड़ी दवा केतिरे प्राइस जी थी ठाहे ये ॾाढी न पर एवरेज कीअं एवरेज हूंदी आहे मतिलबु अगरि हिकिड़ी मॉडरेट प्राइसिंग आहे मॉडरेट आहे मीडियम रेंज आहे हा मीडियम विच थर आहे ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि इन जो मतिलबु हीअ आहे त जेकॾहिं हुकूमतूं चाहिनि त मेंटल इलनेस जे ख़ात्मे जे लाइ हू काउंसलर जीअं तव्हांजी तंज़ीम में आहिनि उहे बि पैदा करे सघनि था तव्हां एडवोकेसी कयो था अम्मा बाबा पुट बचा भेण भाउ हीअ कमु हीअं थींदो ऐं हिन एक्सट्रीम कंहिं क़दम ऐं सुसाइडल अटेम्प्ट जे बदिरां अचो त पाण ज़िंदगी गॾिजी था गुज़ारियूं ठीकु ऐं पोइ तव्हां उन्हनि खे दवाउनि ते वठी था अचो पोइ विद द पैसेज ऑफ टाइम तव्हां टेपर कंदा ईंदो दवा डॉक्टर ई कंदो ज़ाहिर आहे दवा 3rd-4th स्टेप ते ईंदी आहे हा दवा इज़ मुंहिंजे केस में ॾाढी डिफरेंट आहे मतिलबु पहिरीं जेको आहे न तव्हांखे फैमिली सपोर्ट ॾाढो इम्पोर्टेंट हूंदो आहे दोस्तनि जो सपोर्ट हेॾो हूंदो आहे इंकरेजमेंट हू सही आहे पर जेको अगरि तव्हां पाण अगरि पंहिंजी मदद नथा करे सघो न त तव्हां हिकिड़े गाइड ॾे हूंदा काउंसलर्स गाइड हूंदा आहिनि तव्हांखे अल्टीमेटली पंहिंजी मदद करणी हूंदी आहे पर हू तव्हांखे गाइड कंदा आहिनि सही आहे कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि ज़हनी बीमारियूं आहिनि जिन में मेडिकेशन जी ज़रूरत आहे पोइ उहो तव्हांजी प्रोफेशनल हेल्प आहे मां तव्हांखे ॿुधाईंदी त तव्हांखे मेडिकेशन मुंहिंजो ओपिनियन इहो आहे त तव्हां कॾहिं बि सिर्फ़ु मेडिकेशन न खाओ तव्हां थेरेपी ज़रूरु वठो ऐं उनखां पोइ हिकिड़ियूं अल्टरनेटिव हीलिंग जूं आहिनि तव्हां किन माण्हुनि लाइ निमाज़ वर्क कंदी आहे हा हा बिल्कुलु कंहिंजी स्पिरिचुअल हीलिंग आहे को मेडिटेशन कंदो आहे को योगा कंदो आहे को साइकिलिंग कंदो आहे को स्विमिंग कंदो आहे को जिम वेंदो आहे पर कंहिं हिकिड़े न्यूट्रल माण्हू सां ॻाल्हाइणु ॾाढो इम्पोर्टेंट आहे सही आहे ऐं दवा बि इलाज जो आहे कुझु माण्हुनि खे दवा सॼी ज़िंदगी खाइणी पवंदी आहे छो त उन्हनि जी
बीमारी अहिड़ी हूंदी आहे कुझु माण्हुनि खे हिकिड़े टाइम पीरियड लाइ खाइणी हूंदी आहे ऐं हा इहो आहे त दवा खे जेको मां इंडोर्स कंदमि उहा हा तव्हां मदद वठो पर मां इहो इंडोर्स कंदमि त तव्हां हिक ॿिए खां पुछो त हाल अहवाल वठो हाल अहवाल वठो त तव्हां कीअं आहियो ॿिए सां हिक ॿिए खे प्यार ॾियो ख़बरचार कयो को माण्हू अगरि मुरझाइल थो लॻे त उनखां वञी पुछो त तूं ठीकु आहीं ऐं हा मतिलबु तव्हांखे माण्हुनि जो धणी साईं थियणो आहे बसि हा न हिकिड़ी ॻाल्हि ठीकु आहे आख़िरी सुवालु हीअ आहे जी पंहिंजी तनज़ीम जो नालो ऐं हीअ जेका तस्कीन तव्हांजी तनज़ीम आहे इहा हिकिड़े मिंट में ॿुधायो त हिकिड़े घुर्जाऊ दिमाग़ी मर्ज़ में वरितल माण्हूअ खे कीअं फ़ाइदो ॾेई सघे थी त तस्कीन हींअर फ्री थेरेपी प्रोवाइड कंदी आहे तव्हां हिकिड़े काउंसलर सां हिकिड़े माण्हू सां उन्हनि सां ॻाल्हाए सघो था पंहिंजे मसइलनि जे हवाले सां ऐं हू हिकिड़ो माहिर नफ़्सियात आहे त तव्हांखे हेल्प कंदो उहो ऐं तव्हांखे अहिड़ा मशवरा ॾींदो जंहिंसां तव्हांजी ज़िंदगी बहितर थी सघे ऐं इहो बिल्कुलु मुफ़्त आहे तव्हां असांजे नंबर 031682753336 ते राब्तो कयो ऐं तव्हांखे फ्री थेरेपी मिलंदी ऐं तव्हां पहिरीं कॉल कंदो या व्हाट्सएप मैसेज कंदो उनखां पोइ काउंसलर जेको माहिर नफ़्सियात उहो तव्हां सां पाण ॻाल्हाईंदो ॿियो तव्हां असांखे फॉलो कयो तस्कीन जे ट्विटर अकाउंट ते इंस्टाग्राम ते फेसबुक पेज ते ऐं यूट्यूब पेज ते त तव्हांखे अहिड़ा रिसोर्सिस ऐं असांजी वेबसाइट बि आहे जेकी आहे www.taskin.org तव्हां उन ते उते बि रिसोर्सिस तव्हांखे मिलंदा त तव्हां पंहिंजे प्यारनि सां कीअं ॻाल्हाए सघो था अगरि ऐं उन्हनि जी मदद कीअं था करे सघो असां वटि काफ़ी शॉर्ट फिल्म्स शूट थियल आहिनि जेके तव्हांखे असांजे प्लेटफॉर्म ते मिलंदियूं काफ़ी ॿिया मैसेजिस जेके ज़हनी सिहत सां रिलेटेड जेकी बि मालूमात आहे उहा तव्हांखे इन्हनि प्लेटफॉर्म्स ते मिलंदी त तव्हां अगरि पंहिंजे प्यारनि जी मदद करण लाइ कुझु सिखणु था चाहियो त तव्हां असांजा प्लेटफॉर्म्स चेकआउट कयो तव्हां ॾिसो ऐं तव्हां काफ़ी कुझु सिखी सघो था ऐं अगरि तव्हांखे पंहिंजे प्यारनि जी मदद करणी आहे त असां सभिनि जो इहो फ़र्ज़ु आहे असां सभिनि खे अगरि हिक ॿिए जो ख़्यालु रखिणो आहे त असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असां इहा मालूमात हासिलु कयूं ऐं त असां हिकिड़ो बहितर मुआशिरो ठाहे सघूं तस्कीन जी एडवोकेसी जी कोऑर्डिनेटर मोहतरमा खुशू नाहिद वॾी महिरबानी लीडर टीवी खे मां टाइम ॾिनो ऐं तव्हां असां सां इहो वाइदो कयो आहे त असां ईंदड़ प्रोग्राम जेको आहे उहो सुसाइड जे प्रिवेंशन ते कंदासीं ऐं जेके माण्हुनि सां मसियल आहिनि त आहिस्ते आहिस्ते ॿियो असां पंहिंजे पारां इहो ई करे सघूं था त माण्हुनि जी जागरता ॼाण इंफॉर्मेशन ऐं इन सॼे मामले खे डेवलप करण लाइ सेंसिटाइज़ करण लाइ असीं सम्झूं था त माण्हू पंहिंजी ज़िंदगी जीए माण्हू सुठे नमूने पंहिंजी ज़िंदगी जीए ऐं जिते जिते दिमाग़ी मर्ज़ आहिनि दिमाग़ी बीमारियूं आहिनि उन्हनि जो इलाज लाइ डॉक्टर हुजनि सरकार खे बि खपे त मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जी बि मदद करे माण्हुनि जी बि मदद करे खुशबख़्त अवांजी वॾी महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन हीअ हुई खुशबख़्त मेमण साहिबा ऐं दिमाग़ी मर्ज़नि जे हवाले सां असांजी वरी ईंदड़ प्रोग्राम ख़ुदकशियूं कीअं रोकींदासीं उन ते खुशबख़्त सां असांजे ईंदड़ हफ़्ते प्रोग्राम हूंदो असां सां गॾु रहिजो असांजे हिन प्रोग्राम खे सब्सक्राइब कयो असांजे हिन प्रोग्राम खे उन्हनि समूरनि माण्हुनि ताईं पहुचायो जंहिंजे बारे में अवां सम्झो था त हीअ ॻणती में वरितल आहे जंहिंजे बारे में अवी सम्झो था हीअ दिमाग़ी मर्ज़नि में वरितल आहे जंहिंजे बारे में सम्झो था त हिन जी थेरेपी थियणु खपे हिन खां पुछणु खपे हिन जो इलाजु थियणु खपे उन्हनि समूरनि माण्हुनि खे अहिड़ा प्रोग्राम ज़रूरु ॾेखारियो लीडर टीवी अवांजी थोराइती हूंदी अल्लाह भाई।